सिंध यूनिवर्सिटी बॉयज़ हॉस्टल में असां जो है पंहिंजा 4 साल गुज़ारियासीं। एक्चुअली में अंदर सिंध यूनिवर्सिटी आहे जेके तक़रीबन 7 हॉस्टल्स मौजूदु आहिनि। 3 साल जेके आहिनि असां ॿिए हॉस्टल ते रहिया हुआसीं, पर फाइनल ईयर असां जेको आहे पंहिंजो इंटरनेशनल हॉस्टल ते गुज़ारियोसीं। हिते जेको आहे सिंधी स्टूडेंट सां गॾोगॾु बलोची, पंजाबी, उन्हनि खां अलावा जेके आहिनि फॉरेन स्टूडेंट जेके आहिनि, कतर जा थी विया, फ़लस्तीन जा थी विया, ईरान जा थी विया, सऊदी अरबिया, इजिप्ट जा स्टूडेंट जेके अंदर रहंदा आहिनि। त मां चयो तव्हांखे थोरो हॉस्टल जो टूर बि ॾियां ऐं हुन सां गॾोगॾु जेको आहे मां तव्हांखे पंहिंजो हॉस्टल रूम बि ॾेखारियां। अचो त अंदरि हलूं था, ॾिसूं था कीअं थो रहे अॼोको टूर। अच्छा, यूनिवर्सिटी अचणु छो ज़रूरी आहे? काफ़ी सारा माण्हू कॉमेंट्स कंदा आहिनि यूट्यूब ते त यूनिवर्सिटी माण्हू छो अचे, छाजे करे अचे। में छा आहे त यूनिवर्सिटी में जॾहिं तव्हां ईंदव त यूनिवर्सिटी एजुकेशन जेका आहे उहा तव्हां में हिकिड़ी फाउंडेशन बिल्ड कंदी। यूनिवर्सिटी में अचणु 4 साल ॾियणु, मां उन स्टूडेंट्स खे इहो बि सजेस्ट कंदुमि त तव्हां जेको आहे 4 साल पंहिंजा जेके आहिनि कोशिशि कयो त हॉस्टल ते रहो। ऐं वॾे में वॾो मुंहिंजो जेको फोकस हूंदो आहे माना यूनिवर्सिटीअ में शागिर्दनि खे घुराइण जो, उहो स्पेशली इन जे करे आहे त माना मां चवंदो आहियां त तव्हां अचो हिते ऐं हॉस्टल लाइफ अची करे ॾिसो। बेसिकली हॉस्टल लाइफ जेका आहे तव्हां में हिकिड़ो डिसिप्लिन क्रिएट कंदी आहे। अच्छा, हिन करे 4 साल तव्हां हिते लॻाईंदो पंहिंजा यूनिवर्सिटीअ में हॉस्टल में, त इन्हनि 4 सालनि जो जेको आहे तव्हांखे फ़ाइदो सॼी उमिरि थींदो। तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो अची वेंदो, तव्हां वटि मैनेजमेंट स्किल्स अची वेंदियूं, तव्हां वटि जेको आहे हिकिड़ो डिसिप्लिन अची वेंदो, तव्हां वटि जेको आहे प्रॉब्लम हैंडलिंग जी क्वालिटी अची वेंदी। ऐं जेको आहे इहा 4 साल जेके तव्हां हिकिड़े यूनिवर्सिटी खे ॾियो था, हिकिड़े हॉस्टल खे ॾियो था, मतिलबु उहे सॼी उमिरि तव्हांखे कमु ईंदा। इन करे मां इहो सम्झंदो आहियां त इहा हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे असांजी। त अचो तव्हांखे मां पंहिंजे रूम जो टूर थो करायां। ऐं मुंहिंजो रूम जेको आहे अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु रूम आहे। शायदि फॉरेनर्स जो बि अहिड़ो रूम न हूंदो जहिड़ो असांजो आहे। ख़ासि एॾो बि न आहे, पर मतिलबु सही आहे, सुठो आहे। Welcome to our room. अच्छा, इंटरनेशनल हॉस्टल जी बहितरीनु ॻाल्हि इहा आहे त हिते मतिलबु तव्हांखे ख़ामोशी तमामु घणी मिलंदी। ऐं हिते जेको आहे फाइनल ईयर वारा स्टूडेंट्स ई रहंदा आहिनि ख़ासि करे अची। ऐं ॿिया जेके बि हॉस्टल्स आहिनि उन्हनि में ख़ामोशी एॾी न हूंदी आहे, छो त हुते जूनियर्स बि रहंदा आहिनि, खशट खिचको बि हूंदो आहे। पर हिते जेको आहे तव्हांखे जहिड़े बि टाइम, सुबुह, मंझंदि, शाम, राति जो तव्हांखे हिते सुकून मिलंदो। ऐं मतिलबु स्टडीअ जे हिसाब सां बि इहे जेके रूम्स आहिनि तमामु ई बहितरीनु आहिनि। ऐं बोर्ड वग़ैरह न हूंदो ॿाहिरि, त ऑब्वियसली तव्हां जेको आहे पंहिंजी स्टडी वग़ैरह जेको आहे सही तरह फोकस करे सघंदो। हिते हॉस्टल जेके आहिनि इंटरनेशनल, त इहे तमामु ई पुराणा ठहियल आहिनि। त हिते मतिलबु तव्हांखे पुराणियूं शयूं मिलंदियूं जेके असां नॉर्मली हाणे नथा ॾिसूं। जीअं इहे बोर्ड जेके आहिनि, नए क़िस्म जा बोर्ड आहिनि, वरी नए क़िस्म जी इहा फिटिंग जेका मथे वञे थी, त मतिलबु हीअ वॾी यूनिक शइ आहे। पखा बि जेके आहिनि हिते कुझु यूनिक लॻल आहिनि। हीअ जेको आहे नओं पखो आहे थोरो, पर हीअ जेके आहिनि इहे बि पुराणे ज़माने जा पखा आहिनि। हिन में असां जॾहिं ख़राबु थी पियो पखो, त असां हिन में इहो जेको सेल आहे कैपेसिटर, इहो असां जॾहिं चेंज करायोसीं त इन जो मिले न पियो, इन करे ॿियो वठी अची लॻारायोसीं। सिंध यूनिवर्सिटी जे हॉस्टल्स में वॉल चाकिंग तमामु घणी कॉमन आहे, पर सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल्स न जाते काथे जेके बि स्टूडेंट्स हितां पास आउट करे विया आहिनि, पंहिंजा नेम, डेट, टाइम हर शइ लिखी वेंदा आहिनि। त पोइ वरी कुझु टाइम खां बाद अची करे वरी उते पंहिंजी यादगिरियूं ताज़ियूं कंदा आहिनि। हीअ वॾी यार बहितरीनु, मां हीअ ॻाल्हि नोट कई। हीअ भाऊ आहे हिकिड़ो ख़ान नौरेज़ अलाए केरु, नौरोज़ शायदि, जंहिं 18 मई 2022 ते इहो लिखियो हुयो। तक़रीबन राति जो 3 बजे हीअ लिखी वियो आहे। यार तव्हां सम्झी सघो था हुनजी छा कंडीशन हूंदी, इमोशनल कंडीशन हुनजी छा हूंदी। ऐं हिते बि कुझु लिखियलु आहे, त कुझु सिंधी में इहा पोइट्री लिखियलु आहे तमामु बहितरीनु, इरफान लाशारी साहिब जे तरफ़ां। अच्छा, हीअ असांजो मिरर आहे, तमामु ई ख़ुशकिस्मत मिरर आहे जेको रोज़ु असांखे सुबुह जो ॾिसंदो आहे। ऐं हिते बि थोरी वॉल चाकिंग थियल आहे। जेको बि मिलियो को न को सबक़ु ॾेई वियो, ज़िंदगीअ में हर शख़्स असांजो उस्तादु निकितो, वाह 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 वाह। हेॾा बि लिखियलु आहे, जंहिं बि दोस्त जी हिन रूम में अलाटमेंट थिए, महिरबानी करे इन खे साफ़ु सुथिरो रखे। यार असां साफ़ु सुथिरो रखियो आहे, बिल्कुलु साफ़ु सुथिरो रखियो आहे। ॾिसो त सही,
का ख़राब ग़लति शइ तव्हांखे न मिलंदी, साफ़ सुथरो रखियो आहे। हीउ जेको आहे असांजो थोरो ईअं सम्झो स्टोर रूम वारो पोर्शन आहे। हिते असांजो हल्को फुल्को किचन बि आहे, चांहि वग़ैरह असां हिते कंदा आहियूं। अच्छा, हिते जेको आहे ज़ाकिर वेही चैटिंग कंदो आहे, अलाए किसां कंदो आहे ख़बर न आहे, पर एक्चुअली में हीअ जेका आहे असांजी असां हिते इस्त्री कंदा आहियूं। हिन टेबल ते इस्त्री कंदा आहियूं। केॾी महिल मां हिते एडिटिंग बि कंदो आहियां ऐं ज़ाकिर जेको आहे हिते चैटिंग बि कंदो आहे। चवां न जो सिंधी लिटरेचर बुक अच्छा, हे थोरो असांजे ज़ाकिर जो सेटअप आहे, जेको ज़ाकिर चए पियो यार व्लॉग में लाज़मी एड कजे। ज़ाकिर तयारी वग़ैरह कंदो आहे, टेस्ट वग़ैरह जी बुक्स वग़ैरह ज़ाकिर पढ़ंदो आहे। कॾहिं कॾहिं साल में हिकु अधु दफ़ो पढ़ी वठंदो आहे। ये बाबूराव का स्टाइल है तुले। तमामु बहितरीनु सेटअप आहे ज़ाकिर जो। ऐं कॾहिं कॾहिं असांजो मूड थी वेंदो आहे त असांजे भरिसां जेके बि हॉस्टल ते रहियल आहिनि दोस्त ई आहिनि त उहे ईंदा आहिनि ऐं असां लूडो शूडो बि खेॾंदा आहियूं। केॾी महिल लूडो शूडो बि ऐं लूडो शूडो में मूंखे को अच्छा हीउ जेको आहे थोरो मुंहिंजो नंढड़ो हल्को फुल्को सेटअप आहे। हिते मां पंहिंजो फाइनल ईयर गुज़ारियो ऐं हीअ जेका वॉल आहे हिते तव्हां ईअं सम्झो त ज़िंदगी गुज़ारण जो मतिलबु हिकिड़ो तरीक़ो वे हूंदो आहे, उहो लिखियलु आहे। मथे में मथां हीअ त जस्ट ब्लू कलर मूंखे पसंदि आहे, बटरफ्लाइज़ इहे लॻाया आहिनि मिड़ई डेकोरेशन लाइ। बाक़ी नसरुम मिनल्लाह व फ़तहुन क़रीब, क़ुर जूं जेके बि आयतूं आहिनि उन में हर कंहिं लाइ, न सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ बल्कि हर कंहिं लाइ जेको आहे मोटिवेशन लिखियलु आहे। हिन ॻाल्हि आहे असांजी हीअ कोटेशन फेवरेट आहे, डू समथिंग टुडे दैट योर फ्यूचर सेल्फ विल थैंक यू फॉर। अहिड़ो कमु अॼु करे छॾियो त सुभाणे जेको आहे तव्हांजी सेल्फ जेका आहे तव्हांखे थैंक यू करे, कंहिं न कंहिं मक़सद में जेका आहे पंहिंजी ज़िंदगी इन्वेस्ट कयो। ऐं हिन ॻाल्हि आहे रिमेंबर हू यू वॉन्टेड टू बी, तव्हां छा थियणु चाहियो था हमेशह उहा शइ यादि रखो। हीअ नंढड़ी इहा कोटेशन आहे, मां किताब में पढ़ी त उहा मां हिते पुट करे छॾी। उहा मक़सदु इहो आहे त जेका बि चेंजिंग तव्हांजी ज़िंदगी में ईंदी आहे उहा को न को पाण सां गॾु फ़ाइदो एडवांटेज ज़रूरु खणी ईंदी आहे। त उन में नाशुक्री न कंदा कयो, शुक्र कंदा कयो, छो त उन सां बि को न को फ़ाइदो हूंदो ई हूंदो आहे। बाक़ी हल्को फुल्को नंढो सिंपल सेटअप आहे। बुक हिकिड़ो मां पढ़ां थो पियो, हिन जो रिव्यू मां तव्हांखे जल्द ॾींदुमि जॾहिं कंप्लीट थींदो त। ऐं ॿियो इहे पंहिंजो बायोलॉजी या बुक्स जेके आहिनि हुन में मेरा सिरा कपिड़ा तपिड़ा पिया हूंदा आहिनि, बाक़ी कुझु ख़ासि न। शर्ट्स वग़ैरह हिते बि ऐं हिन साइड कुझु कपिड़ा लटकियल हूंदा आहिनि। पर हाणे ऐं हिते टेबल ते साम्हूं जेको आहे मुंहिंजे अबूअ जो ऐं मुंहिंजो फ़ोटो लॻियल आहे साम्हूं ई, छो त जेॾी महिल पेपर वग़ैरह जी तयारी थींदी आहे या कुझु बि हिते वेहंदो आहे अची करे त अबूअ जेॾी महिल ॾिसंदो आहे त मतिलबु मां बूस्टअप थी वेंदो आहे वरी। ऐं मुंहिंजो मेंटोर आहे, मुंहिंजी इंस्पिरेशन आहे ऐं अलाह जेको आहे मुंहिंजे अबूअ खे हयाती ॾिए, हुन जो सायो जेको आहे हमेशह मुंहिंजे मथां बरक़रार रखे। ऐं हीउ बोर्ड जेको आहे यार पंहिंजे क़िस्म में हिकिड़ो यूनिक बोर्ड आहे, जेको जॾहिं असां हिनखे हेठि कंदा आहियूं त हीउ बंदि थी वेंदो आहे ऐं जॾहिं असां हिनखे मथे कंदा आहियूं त पोइ हीउ स्टार्ट थी वेंदो आहे। यूनिक बोर्ड आहे। ऐं हिन जो मां व्लॉग बि कयो हुयो जॾहिं असां वञूं पिया क्रिकेट असांजी गाला टूर्नामेंट, तंहिं टाइम असांजी बोर्ड लॻायो। ज़ाकिर ओ ज़ाकिर, इंटरनेट पैकेज आहे बेबी? हॉटस्पॉट तो खोल जाए। कंहिं बि शइ खे असां 4 साल ॾींदा आहियूं त हुन लाइ जेको आहे हिकिड़ी अटैचमेंट थी वेंदी आहे। त असांजी जेको आहे हॉस्टल सां अटैचमेंट थी वई आहे, रूम सां अटैचमेंट थी वई आहे। स्पेशली मूंखे यूनिवर्सिटी छॾण ते मतिलबु एॾो ॾुख न थींदो। घर वारा मूंखे चवंदा आहिनि जेको माना मूंखे हॉस्टल रूम छॾण ते मतिलबु थींदो, छो त ऐं काफ़ी सारियूं ॻाल्हियूं असां सिखी वियासीं। पहिरीं क्वालिटीज़ एड थियूं आहिनि, जेके स्किल्स एड थियूं आहिनि, इहे सभु जेके आहिनि हाणे मूंखे सॼी ज़िंदगी कमु ईंदियूं। जेतिरा ॾींहं मां ज़िंदा आहियां, जेतिरा साल मां ज़िंदा आहियां, जंहिं बि कम में मां वेंदुमि, जंहिं बि फील्ड में मां वेंदुमि, त इहा यूनिवर्सिटी लाइफ वारो एक्सपीरियंस ऐं हॉस्टल वारो एक्सपीरियंस जेको आहे, जेके बि मां हितां शयूं सिखियूं आहिनि उहे उते मूंखे तमामु घणो मुंहिंजी हेल्प कंदियूं। उनखे मां हिकिड़ी फिल्म ज़रूरु सजेस्ट कंदुमि जेका मां पंहिंजे हॉस्टल लाइफ में ॾिठी, मूंखे तमामु बहितरीनु लॻी। बॉलीवुड जी मूवी आहे छिछोरे मूवी, मां तव्हांखे सजेस्ट कंदुमि त तव्हां लाज़मी उहा ॾिसियो। हुन में मतिलबु तव्हांखे हिकिड़ी हॉस्टल लाइफ जी या हिकिड़ी यूनिवर्सिटी एजुकेशन जी जेका आहे तव्हांखे इंपॉर्टेंस ख़बर पवंदी। ऐं सिंध यूनिवर्सिटी जा हॉस्टल जेके आहिनि एॾा वेल डेकोरेटेड न आहिनि, या जेको आहे हितां जी मेस एॾी ख़ासि न आहे ऐं हितां खाधो वग़ैरह या कहिड़े बि हिसाब सां, पर एक्सपीरियंस हॉस्टल में सभिनी जो साॻियो ई हूंदो आहे। जेके बि जहिड़नि हॉस्टल्स में रहंदा आहिनि एक्सपीरियंस सभिनी जो साॻियो हूंदो आहे। असां लाइ फाइनल करे असां हितां वञूं था, 4 साल ॾेई वञूं था। सिंध यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल्स जेके आहिनि उहे हमेशह असांखे यादि रहंदा। थैंक यू सिंध यूनिवर्सिटी, थैंक यू सिंध यूनिवर्सिटी बॉयज़ हॉस्टल्स। ज़ाकिर सही साफ़ कर जीअं व्लॉग सही ठहे। यार सही नमूने साफ़ त कयां थो। असां घर जा वॾेरा हिते ॾिस, पाण खे कमु करिणो थो पए, घर में कॾहिं कमु न कयो आहे, छा कयूं? लाइट बंदि कयां? न हले सही।
यार इन जो मतिलबु मक़सदु इहो आहे त असां जेको आहे सिर्फ़ु पंहिंजो रूम न बल्कि सॼे हॉस्टल जी माना साफ़ सुथिरो रखंदा आहियूं उनखे बि सिर्फ़ु पंहिंजी जॻह खे साफ़ न रखंदा हॉस्टल जी ॿिनि जॻह उनखे बि साफ़ रखंदा यार असांजे रूम जहिड़ो जेको आहे सॼी विंग छा बल्कि सॼे हॉस्टल में अहिड़ो रूम न आहे ॾिठो वञे त ऐं रोज़ भाऊ को न को अचे थो अॼु बि यासर जा कोई भाउर आया रूम ॾिसण त यार असां मथे साल ते अलॉटमेंट कराईंदासीं यार ठीकु आहे सही आहे जंहिंजी अलॉटमेंट थिए उहो अची रहे असां त हाणे वेंदासीं जेके रहणो आहे अची रहे